अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाय हाय वहे हाय मन में महबूबन जी जेरा जोश जलाया बुक न बरे बा पसो मच मथा जे वेसा न विसो। भलारे बिटदण जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुर्छ ताईं जंहिं जा माग ॿुधे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 अक्टूबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुर्छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा हाणे जॾहिं सिंध समेत सॼे मुल्क में रहंदड़ अफ़गाननि खे मुल्क नेकाली जी मुहिम शुरू कई वई आहे। सिंध जे वॾनि शहरनि मां अफ़गान जा कटक सिंध जे निडरनि शहरनि ऐं ॻोठनि में मुंतक़िल थी रिहाइश जी कोशिशि करे रहिया आहिनि। गरियुनि क़ीमतनि जे एवज़ घर ऐं प्लाट ख़रीद करे रहिया आहिनि। अफ़गाननि सिंध वासियुनि सां जेके कुलूर कया आहिनि उन जे ज़ुल्मनि जा दर्दनाक दास्तान आहिनि। सिंधी ख़ानदाननि ऐं नियाणियुनि सां वैशी अफ़गाननि जा कयल ज़ुल्म विसारे नथा सघजनि। सिंध में मनशात ऐं ग़ैर क़ानूनी हथियार आणण में बि अफ़गान शहरी मुलविस रहिया आहिनि। अफ़गान जी नेकाली वारी हुकूमत जे हिन मुहिम में हिन फ़ैसिले ते मुकमिल अमल लाइ सिंध दोस्त धुरियुनि ऐं पार्टियुनि खे पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु निभाइण लाइ अॻिते अचणु घुरिजे। हीअ अहम मौक़ो आहे त जीअं पाण धारियुनि खे पंहिंजी धरती तां तड़े कढूं। जेकॾहिं हाणे बि क़ौमी फ़र्ज़ु न निभायोसीं त तारीख़ जे वर्कनि में ज़रूरु मयारी लिखबासीं। इन जे करे अचो त सभई पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करियूं। अफ़गान पनाहगीरनि वारे मामले ते एजाज़ ममनाई लिखे थो, पाकिस्तान ते सभ खां वधीक दबाव अफ़गान पनाहगीरनि जी वॾी आबादी जो आहे, जंहिं पारां बार बार पैदा थींदड़ सिक्योरिटी असर पिणु पूरे पाकिस्तान खे परेशान कंदो रहियो आहे। केतिरा ई पनाहगीर सरहद जे इलाइक़नि जहिड़ो कि ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में बि रहनि था, जितां वरी सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में पंहिंजा घर ऐं मिल्कियतूं वठी वेही रहिया आहिनि। उहे इलाइक़ा जेका अफ़गानिस्तान जे वेझो आहिनि ऐं बाक़ाइदगी सां सरहद पार छिकताण जो शिकार आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे विच में ग़ैर महफ़ूज़ सरहद अफ़गान पनाहगीरनि, मुहाजिरनि ऐं शिदत पसंदनि जो ठिकाणो रही आहे, जंहिंजे करे दहशतगर्द कारवायूं बि उतां ई थींदियूं रहियूं आहिनि त वरी सिंध ते बि धारिया बार बणियल रहिया आहिनि। सिक्योरिटी ख़तरा बि रहिया आहिनि। 2021 में तालिबान जे इक़्तिदार में वापसी खां पोइ TTP जूं सरगर्मियूं निमाया तौर ते वधी वियूं। हिन ग्रुप पाकिस्तान में हमला शुरू करण लाइ सरहद ते निस्बतन घटि हुकूमत वारनि इलाइक़नि खे इस्तेमालु सदाईं पिया कयो। पाकिस्तान केतिरनि ई ॾहाकनि खां अफ़गान पनाहगीरनि जी मेज़बानी कंदो रहियो आहे। उनखे बेघर अफ़गाननि जी मदद में सभ खां वधीक सख़ी मुल्कनि मां हिकु बणाए थो। बहरहाल इहो ख़दशो बि वधंदो ई रहियो त अफ़गान पनाहगीर ग़ैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस रहिया आहिनि। ज़ुल्म जी इंतिहा त इहा हुई जो कराची में 4 लख खां वधीक अफ़गान शहरी ग़ैर क़ानूनी तौरु रिहाइश पज़ीर आहिनि। वेझड़ में 225 खां वधीक अफ़गान शहरियुनि खे मुख़्तलिफ़ ॾोहनि में गिरफ़्तार कयो वियो ऐं हाणे वरी जॾहिं हुकूमती सतह ते इहो फ़ैसिलो थियो आहे त अफ़गान पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी वञे, तॾहिं सिंध में सुस्त रफ़्तारी सां कारवायूं थी रहियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत फ़ौरी तौर ते क़दम खणे ऐं सिंध मां अफ़गान पनाहगीरनि जी नेकाली खे यकीनी बणाए। जेकॾहिं हींअर बि क़दम न खयां विया त पोइ कॾहिं बि सिंध मां अफ़गान पनाहगीर निकिरी न सघंदा। उन सां गॾोगॾु सिंध जे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में पिणु कारवायूं कयूं वञनि त जीअं उतां बि अफ़गान पनाहगीरनि खे नेकाली ॾियारे सघिजे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार।
सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सुजागी जे हिन सफ़र में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश करे थो जिन में सुजागी जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि, जिन में धरती ऐं धरती वासियुनि जी ॻाल्हि हूंदी आहे। असीं चाहियूं था त हीउ सफ़र असफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। आमीं असांजा प्रोग्राम दोस्तनि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं असांजा प्रोग्राम वधि में वधि शेयर करियो। साईं मुंहिंजा पाण अफ़गान पनाहगीरनि वारे मामले जी ॻाल्हि पिए कई त अहमद सूमरे लिखियो, छा इहा ॻाल्हि हैरत जोगी नाहे त 50 सालनि खां पेर जमाए वेठल अफ़गानी बिना कंहिं मज़ाहिम जे रातो राति पंहिंजा पका घर छॾे हलिया विया। मौजूदा पाक अफ़गान छिकताण खां पोइ फ़ौजी तर्जमान जा बयान ॿुधी लॻे थो त इस्टेब्लिशमेंट हाणे अफ़गान मुहाजिरनि खे मुल्क मां कढण लाइ संजीदा आहे। पर ॿिए पासे सूबाई हुकूमतनि ख़ासि तौरु ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध जे वज़ीरनि जा बयान ॿुधी लॻे थो त सियासी धुरियूं अफ़गान पनाहगीरनि खे कढण जे हक़ में न आहिनि। कराची जे दाख़िली इलाइक़नि ते पठाणनि ऐं अफ़गाननि जो एतिरो कंट्रोल आहे जो जॾहिं बिलावल काका वारे वाक़े खां पोइ हैदराबाद में पठाण जूं होटलूं बंदि करायूं वियूं त रद्द अमल में पठाणनि मोटरवे खे बंदि करे सॼे शहर खे मफ़लूज करे छॾियो। सवाल इहो आहे त एतिरो असर रसूख़ रखण बावजूदि माठ मीठ में नारदरन बाईपास वारी अफ़गान बस्ती ख़ाली कीअं थी। मुंहिंजो फ़हम इदराक इहो मञण लाइ तयारु न आहे त अफ़गाननि खे संदन मुल्क अफ़गानिस्तान ॾांहुं मोकिलियो पियो वञे। मूंखे लॻे थो त सिंध सरकार कंहिं नई सेटलमेंट तहत अफ़गाननि खे संदन वॾी बस्ती मां उथारे कराची समेत सिंध जे ॿियनि शहरनि में अलॻि अलॻि हंधनि ते खेनि आबाद करे रही आहे। पीपल्स पार्टी कराची में आबाद अफ़गाननि, बंगालियुनि ऐं ॿियनि गैर क़ानूनी मुहाजिरनि खे पंहिंजो असासो सम्झे थी। तंहिं करे असांखे कंहिं तकड़ी ख़ुशफ़हमी जो शिकार थियणु न घुरिजे त अफ़गानी हितां आसानी सां हलिया वेंदा। ॿी अहम ॻाल्हि इहा त कुझु पैदागिर क़िस्म जा माण्हू ख़ाली थियल अफ़गान बस्ती जूं वीडियो सोशल मीडिया ते रखी सिंधी माण्हुनि खे ओॾह लॾपलाण करण लाइ लालचाए रहिया आहिनि। इहो यादि रखणु घुरिजे त अफ़गान बस्तीअ जे चौधारी पाकिस्तानी पठाण जी वॾी आबादी रहे थी ऐं क़ानून लागू कंदड़ इदारा बि हिन इलाइक़े में घणा मुतहरिक आहिनि। तंहिं करे अफ़गान बस्तीअ वारो एडवेंचर कंहिं नए तज़ाद खे जनमु ॾेई सघे थो। बहितर इहो आहे त जेसिताईं सियासी धुरियूं हिन मामले बाबति का वाज़ह राह नथियूं ॿुधाइनि तेसिताईं कंहिं जाइल साज़ी या जाइल साज़ जे ॻाल्हियुनि में अची को ग़लति फ़ैसिलो न कयो वञे। कराची में ख़ाली थियल प्लाटनि ऐं जायुनि बाबति मदन गोपाल लिखियो, कराची में ख़ाली थियल अफ़गान बस्ती में सिंधियुनि जो अॼु मेलो मतल आहे। हिक ॿिए खां पैसा वठी प्लाट वठी ॾेई रहिया आहिनि ऐं उन विच में आऊं हिकु गली में गुज़री रहियो हुउसि त हिकु झेड़ो हली रहियो हो। मालूम कयमि तॾहिं ख़बर पई त हिकु घर अंदरि अफ़गानी पठाण जो सामान मौजूदु आहे। अञा सामान अफ़गानी ॿाहिरि कढियो ई न आहे, पर ॿाहिरि मेन गेट जे हिकिड़े पासे साफ़ ई पंहिंजो नालो लिखी छॾियो ऐं ॿिए पासे वकील पंहिंजो नालो लिखी छॾियो ऐं अफ़गानी रड़ियूं करे रहियो हो त मूंखे मुंहिंजा सामान ॿाहिरि कढणु ॾियो, पोइ भले पाण में विढ़ो। हाणे इहा सूरत हाल आहे। सिंध सरकार ऐं सुञाण धुरियुनि खे घुरिजे त फौरी का पॉलिसी वाज़ह कई वञे, ॿी सूरत में माण्हू जाम फुरिजंदा ऐं पाण में मरंदा। हुकूमत खे इन समूरी सूरत हाल जो न सिर्फ़ु नोटिस वठणु खपे पर पॉलिसी बि वाज़ह करणु खपे। उन सां गॾोगॾु कार्रवायूं पिणु बराबरी जे बुनियाद ते थियणु खपनि। समूरनि अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवायूं थियणु घुरिजनि। किथे ईअं न थिए जो को माण्हू अफ़गाननि ते रहम खाई उन्हनि खे वरी वेहण जी इजाज़त ॾिए, इहा पिणु धरती सां गदारी हूंदी। उन सां गॾोगॾु जेके बि बासर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद आहिनि, ख़ासि तौर ते जिन खे दुरानी क़बीले समेत ॿिया केतिरा ई माण्हू पनाह ॾींदा रहिया आहिनि, जिन बाबति कंहिं ज़माने में आगा सिराज दुरानी पिणु बयानु जारी कंदो रहियो हो, उन्हनि समूरनि बासरनि खे पिणु सिंध मां फौरी तौरु निकाली ॾिनी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे शाइर मज़हर लगारी लिखियो हो त
इहा कथा नई ना को कुफ्र जो किताब ॾिस ऐं हीर जे शरीर ते सदाईं ज़ख़्म पिया लॻनि ॾिठो कॾहिं बि चैन को न चांदनी न को चुगनि पिरीं जे प्यार जा पखी अचनि पिया हू काब ॾिस वरी बि कीअं इश्क जो थिए पियो एहतिसाब ॾिस ऐं पंहिंजे आस पास में अज़ल खां हिन उमास में घुटिया जे गंदगी उहे शहीद थियल गुलाब ॾिस ज़लील ज़िल्लतनि अॻियां अज़ीम आब ताब ॾिस ही पत्थरनि जो शहर आहे चयोसीं दिलि जी आरसी न ख़ुदकशी जा ख़्वाब ॾिस न ख़ुदकशी जा ख़्वाब ॾिस। साईं जा ख़ैबर पख्तूनख्वा जे कुझु हलकनि खे इहा शिकायत कंदे ॿुधो वियो आहे त 1980 वारे ॾहाके खां अॼु ताईं पख्तूनख्वा ऐं अफ़गानिस्तान में त घरू वेड़ हलंदी रही आहे या वरी मुल्की ऐं ग़ैर मुल्की मुदाख़लत ऐं फोर्सिस जे ऑपरेशन जो सिलसिलो जारी रहियो आहे जिन में पख्तूननि खे नाक़ाबिले तलाफ़ी जानी माली नुक़सानु पहुतो आहे। ख़ानदाननि जा ख़ानदान तबाह ऐं उजड़ी विया आहिनि बेघर ऐं बेदख़ल थी विया आहिनि कारोबार ऐं इंसानी ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे ख़ौफ़ जो माहौल आहे केतिरा ई ख़ानदान ॿियनि मुल्कनि ॾांहुं लॾे विया आहिनि। उहे हल्का खुली तरह इहो सवाल कनि था त जेको कुझु ज़ियाउल हक़ ऐं परवेज़ मुशरफ़ जे दौर में पख्तूनख्वा ऐं अफ़गानिस्तान में हथियारबंद मुदाख़लत करे कयो वियो या जेको कुझु हिन वक़्तु थी रहियो आहे उन लाइ पख्तूननि खे कीअं ज़िम्मेवार करार ॾिनो पियो वञे। उन्हनि जो चवणु आहे त हाणे बि ॿिन्ही पासनि ते पख्तूननि जो ई जानी नुक़सानु थी रहियो आहे यानी मुख़्तलिफ़ फोर्सिस जा जेके जवान शहीद थी रहिया आहिनि उन्हनि में वॾो तइदादु पख्तूननि जो ई आहे जेके आम शहरी दहशतगर्दी या ऑपरेशन जी ज़द में अची रहिया आहिनि उहे बि सभु पख्तून ई आहिनि। उन्हनि खे इहा बि शिकायत आहे त बलूचिस्तान में जिते हथियारबंद मज़ाहिमतकारनि ख़िलाफ़ु ऑपरेशन थी रहिया आहिनि उते बि रियासत तरफ़ां जेके जवान शहीद कया पिया वञनि उन्हनि में बि ख़ासो तइदादु पख्तून नौजवाननि जो ई आहे। उन्हनि हल्कनि जो इहो बि चवणु आहे त पख्तूनख्वा ऐं अफ़गानिस्तान में जेके हालतूं 1980 खां पैदा कयूं वियूं उहे अॼु ताईं क़ाइमु आहिनि पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि हालतुनि खे हाणे पंहिंजे मुख़ालिफ़ सियासी जमायत सां ॻंढे उन सियासी जमायत ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो पियो वञे जेको नामुनासिब नाक़ाबिले फ़हम ऐं ज़मीनी हक़ीक़तनि जे उबतड़ आहे। उन्हनि जो ख़्यालु आहे त पख्तूनख्वा ऐं अफ़गानिस्तान बाबति जेके फ़ैसिला ऐं पॉलिसियूं ठाहियूं वियूं उन्हनि पॉलिसी साज़नि ऐं फ़ैसिला साज़नि जो पख्तूनख्वा जे माण्हुनि सां न को तालुक़ु हो न हमदर्दी। हाणे बि जेके फ़ैसिला थी रहिया आहिनि उन्हनि में पख्तूननि जी नुमाइंदगी शामिल बि नाहे तंहिं करे उन्हनि में इहो अहसासु पैदा थियो आहे त रियासत उन्हनि सां इम्तियाज़ी सलूक ऐं जबर करे रही आहे। इहे जाइज़ या नाजाइज़ अहसासात तमामु ख़तरनाक ऐं ध्यानु तलब आहिनि जिन जो न रुॻो तरजीही बुनियादनि ते नोटिस वठणु ज़रूरी आहे पर मौसर ऐं मुस्बत नमूने सां उन जो अज़ालो करण बि तमामु घणो ज़रूरी आहे। नामियारे लेखक ख़ालिद कुंभार लिखियो हुजूम जी हिकिड़ी अलॻि नफ़्सियात थींदी आहे। हुजूम तशदुद ते लही अचे त पूरे जी पूरे हुजूम में हर कोई तशदुद करणु बाह ॾियण में उन कम में ॿिए खां अॻभरो थियण में हूंदो आहे। उहो हुजूम जी नफ़्सियात ई आहे। हुजूम सादे समाजी स्वभाव जे माण्हुनि खे बि ईअं करण ते मजबूर करे छॾींदो आहे। उहो ई हुजूम सोशल मीडिया साइट्स ते अची वञे त बदतमीज़ी इख़्लाक़ खां किरियल ॻाल्हि चिथर करणु किरदार कशी करण ते लही अचे थो। इहो बि तशदुद जो हिकिड़ो जदीद तरीक़ो आहे। उन हुजूम खे अव्हां अक़ल ऐं दलील सां नथा सम्झाए सघो उन करे जो हुजूम खे का तहज़ीब नाहे हूंदी हूअ मुकमल तौरु बद तहज़ीब हूंदो आहे। हुजूम ॻाल्हि सम्झाइण जी पोज़ीशन में बि नाहे हूंदो हिकिड़ो लुड़ हूंदो आहे। उहो हुजूम तव्हांखे उत्साहींदो आहे त तव्हां एग्रेसिव थियो ईअं ई एक्ट करियो तेश में अचो लुड़ करियो हुनखे उन्ही में मज़ो ईंदो आहे। हुजूम खे सही ऐं ग़लति जी तमीज़ नाहे हूंदी सॼण ऐं दुश्मन खे सुञाणे नाहे सघंदो। हुजूम खे ख़तमु करण लाइ तव्हां वटि ॿ रस्ता आहिनि या त साम्हूं कंहिं ॿिए हुजूम खे पैदा करियो ऐं टकराव में अचो या त उन हंधा निकिरी वञो या साॻियो तशदुद वारो रस्तो वठो या निकिरी वञो। हुजूम इनकलाबी नाहिनि हूंदा हुजूम इनकलाब नाहिनि आणींदा उनजा नारा केतिरा ई इनकलाबी हुजनि पर हुजूम इनकलाबी नाहिनि हूंदा। हुजूम अनार्किस्ट हूंदा आहिनि फ़ाशिस्ट हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां पढ़ंदा त फ़ाशिस्टनि जा नारा
वतन परस्ती जा हूंदा आहिनि, इनकलाब जा हूंदा आहिनि, मज़लूमे जा हूंदा आहिनि, पर उन्हनि जो इहो कतई मक़सदु न आहे त फाशिस्ट वतन परस्त आहिनि। इनकलाबी नारा बि हुजूम खे वधाइण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जीअं वॾे खां वॾो हुजूम गॾु थिए, हुजूम माण्हुनि खे चिथे मारे छॾींदा आहिनि। सोशल मीडिया तशदुद जी नई शक्ल इख़्तियार करे चुको आहे, अहिड़ी शक्ल जेको अव्हां ते मुसलसिल नफ़्सियाती तशदुद कंदो रहे थो। हुजूम का बि लाइन तय नाहिनि कंदा। हुजूम ईअं सम्झंदो आहे त सॼी दुनिया हुननि सां गॾु आहे, हू बहादुर आहिनि, हू हक़ ते आहिनि, पर ईअं न आहे। दरियूं बंदि करे वेठल माण्हू, ख़ामोश माण्हू, कंध हेठि करे वेठल माण्हू हुननि खां नफ़रत कंदा आहिनि, शदीद नफ़रत कंदा आहिनि। उहे उन जे फाशिस्ट रवैयनि जे करे नफ़रत कंदा आहिनि, उहे उन्हनि जे हुजूम जे तशदुद वारे रवैयनि जे करे बि नफ़रत कंदा आहिनि, पर हुननि में बर्दाश्त आहे। हू बर्दाश्त करे रहिया आहिनि, पंहिंजी नफ़रत खे दॿाए रहिया आहिनि। उहा नफ़रत खे कोशिशि कंदा आहिनि त उन नफ़रत खे पंहिंजे अंदरि मारे छॾीनि, छो जो हुननि खे ख़बर आहे नफ़रत कहिड़ी बि हुजे नास कंदी आहे, तबाही आणींदी आहे। हू गुल पोखींदा आहिनि, पंहिंजे अंदरि बहार जा गुल वारा वण लॻाईंदा आहिनि। हू ख़ुशबू जो कारोबार करण जी कोशिशि कंदा आहिनि, पर हुजूम उन्हनि खे उहो करणु नाहे ॾींदो। सभिनी ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि जहालत खे दलील सां मञाए नथो सघिजे, ॿी ॻाल्हि जहालत हमेशह अक्सरियत में रही आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे शाइर अयूब खोसे पंहिंजे ख़ूबसूरत गज़ल में लिखियो था, वतन घुरे तो आशिकी अज़म खणी अरोड़ थी, गदार जी गिचीले तूं उथी नओं को नोड़ थी, अजल उदासी आ सुतल मिटी जी इंच इंच ते गुलाब गुम हुगाव गुम, वॾी हीअं वलोड़ थी, हरण हरण जे ख़ौफ़ खे पढ़नि थियूं वाव जूं अखियूं, हसीन मोर मोर जी हिती दिलि मरोड़ थी, इझो ई बुर्ज था भुरनि, इझो त कुल्फ़ था टुटनि, झुके जीअण जे दौर में ज़लालतनि जी टोड़ थी, हथनि सां हथ मिली पवनि, अज़ाब थी छणी वञनि, यकीन रखिजे रोशनी मथनि जा वींदी मोड़ थी, कणो कणो हुआसीं कल कठोर वक़्तु पए कुठो, थियासीं जाग भाग जे वियासीं कीअं करोड़ थी, वतन घुरे थो आशिकी अज़म खणी अरोड़ थी, अज़म खणी अरोड़ थी। पंहिंजो ई समाज सदाईं यरगमाल बणियल रहियो ई रहियो आहे। मुल्क अॼु बि हिकु ख़तरनाक मोड़ ते बीठल आहे, जिते तशदुद, इंतहा पसंदी ऐं अफ़रा तफ़री हिकु वबा जी सूरत इख़्तियार करे चुकी आहे। हर रोज़ु खून ऐं बारूद जे ख़बरनि सां सुबुह थिए थो ऐं लाश ॻणींदे शाम थिए थी। उहो मुल्क जेको कॾहिं उमेद, अमन ऐं तरक़ी जो ख़्वाबु हो, अॼु ख़ौफ़, नफ़रत ऐं अफ़रा तफ़री जी दुबण में फाथल आहे। समाज खे यरगमाल बणाइण वारी ही रीत नई नाहे, पर हाणे उनजी शिदत वधी वई आहे। मज़हब जे नाले ते नफ़रत फैलाइण, अवाम खे विरहाइण, वेढ़ाइण ऐं पंहिंजा सियासी मक़सद हासिल करणु हिकु आम औज़ार बणिजी वियो आहे। मज़हबी जज़्बनि खे औज़ार बनाए अवाम जी जज़्बाती ब्लैक मेलिंग जारी आहे। माण्हुनि जो संदनि मसइलनि तां ध्यानु हटाइण लाइ मार्केट में नवां नवां नारा ऐं नॉन इशूज़ आंदा पिया वञनि। माण्हू अहिड़नि नारेबाज़नि जे पोयां लॻी वञनि था जेके संदनि गुरबत, बेरोज़गारी ऐं महरूमियनि जा असली ज़िम्मेवार आहिनि। सियासतदान बि उन मज़हबी जज़्बनि सां खेॾी पंहिंजा मुफ़ाद हासिल करण में मसरूफ़ आहिनि। नतीजे में न रुॻो जमहूरियत कमज़ोर थी रही आहे, पर समाज में असप बाह वांगुरु पखिड़िजी वई आहे। मुल्क जी सियासी क़यादत बजाए अवाम जी ख़िदमत करण जी पाण में ताक़त जी रसाकशी में मसरूफ़ आहे। हर धुर पंहिंजे बयाने खे हक़ ऐं ॿिए खे बातिल करार ॾेई माण्हुनि खे विरहाइण में लॻी वई आहे। सियासी पार्टियुनि जा कारकुन हाणे सियासी शऊर सां न पर जज़्बाती इंतकाम सां भरिजी विया आहिनि। सियासी जमायतूं मसलक या फ़िरक़े जी सूरत इख़्तियार करे चुकियूं आहिनि। हुकूमती इदारा बेवस आहिनि, इंसाफ़ जे सरिश्ते ते एतमाद ख़तमु थी रहियो आहे ऐं पुलिस ताक़तवर अॻवान जे हथ में हथियार बणिजी वई आहे। आम माण्हू लाइ इंसाफ़, रोज़गार ऐं तहफ़ुज़ ख़्वाब बणिजी विया आहिनि। तशदुद ऐं असफ़ जो उहो माहौल रुॻो शहरनि ते महदूद नाहे रहियो। ॻोठ, शहर, तालीमी इदारा ऐं एतिरे क़दुरु जो इबादत गाहूं बि महफ़ूज़ न आहिनि। हर को पंहिंजे मुफ़ाद लाइ ॿिए खे दुश्मन सम्झे थो। सोशल मीडिया ते नफ़रती मुहिमूं
फ़तवाउनि जा तूफ़ान ऐं कुफ़र जा इल्ज़ाम आम थी विया आहिनि। जेको इख़्तिलाफ़ करे उहो गद्दार करार ॾिनो वञे थो। फ़िक्र ऐं तनक़ीद जी आज़ादी ख़तमु थी चुकी आहे ऐं ख़ौफ़ जो राज क़ाइमु आहे। उन जी ज़िमेवारी हुक्मरान टोलनि ते बि लागू थिए थी, जेके पंहिंजे ज़ाती या गिरोही मक़सदनि लाइ सियासत खे मज़हबी टच ॾींदा रहिया आहिनि। रथाबंदी सां बुनियाद परस्ती ऐं जनून जी रियासती सरपरस्ती में ओसर ते मुख़्तलिफ़ पराक्सीज़ जोड़ियो वियो ऐं हाणे उहो सभु कुझु हिन मुल्क जे अवाम खे भोगणो पइजी रहियो आहे। हाणे मुल्क जे दानिश्वरनि, लेखकनि, उस्तादनि ऐं मीडिया जी ज़िमेवारी आहे त हूअ उन ख़ामोश तबाही ख़िलाफ़ु आवाज़ उथारिनि। जेकॾहिं अॼु बि सच ॻाल्हाइण खां डिॼबो ते ईंदड़ नसलनि लाइ रुॻो ख़ौफ़, जहालत ऐं ग़ुलामी जो विरसो रहंदो, उहो वक़्तु आहे त मुआशिरे खे नफ़रत जी सियासत खां आज़ादु कराइण लाइ फ़िक्र ऐं शऊर जो मुहाज़ ठाहिजे। तालीम, बहस ऐं फ़िक्री आज़ादी उहे हथियार आहिनि जिन सां इंतिहा पसंदी खे शिकस्त ॾेई सघिजे थी। बीमार शाइरनि अदीबनि बाबति संजा सांवल लिखियो। अञा देरि नाहे थी, हूअ अञा जेरो आहे। हा, साह खणे पियो, न अदबी मेड़ाकनि में, न साथियुनि जे टहकनि में, पर सार जे उसीड़े में हिकु कमरो आहे ग़ुर्बत जो ॾेख ॾींदड़, दवाउनि जी बूअ सां टमटार, जिते अलमाड़ी विरागीअ जी गवाह बणियल बीठी आहे, जिते हर पनो संस हथनि जो सबूत आहे। हू न शिकायत थो करे, न को आवाज़ थो ॾे, बसि बिस्तरे ते लेटी अंधारे में बि रोशनी ॻोल्हे थो। उहा रोशनी जेका कंहिं पढ़ंदड़ जी अखि थी सघे थी, कंहिं शागिर्द जे हथनि में खयल किताब थी सघे थी, या कंहिं फ़ोन ते आयल साभिया जो आवाज़। हू उहो अदीब शाइर आहे जंहिं पंहिंजे जिस्म खे बुख सां पघारियो ऐं लफ़्ज़नि जे देवता खे पूॼियो, जंहिं न क़ौम खां कुझु घुरियो, न कंहिं पार्टीअ जे पुठियां वियो। हू फ़क़्ति सच लिखंदो रहियो ऐं हाणे जॾहिं सच जा ॾींहं आया आहिनि त हूअ ख़ामोश बिस्तरे ते बेवस साह सां अकेलो पियो आहे ऐं दुनिया ख़ामोशीदारा, बेहस, साथी, मसरूफ़ ऐं असां सभु पंहिंजे कमनि में एॾा गुम जो हिकु आवाज़ जवाब जोॻो न लॻे। पर अञा देरि नाहे थी, हू ज़िंदा आहे ऐं जेसिताईं साह आहे, उमेदु आहे। हिकु साह जेको रुॻो जिस्म न, सॼे अदब लाइ ज़िंदगी बणिजी सघे थो। असां वटि वक़्तु आहे, असां वटि मौक़ो आहे त असां वेंदड़नि जी फ़हिरिस्त मां हिकु नालो घटायूं ऐं हिकु जहिड़े वजूद खे जहिड़े ई भाकुर पायूं। अॼु जेकॾहिं असां संस दर ते दस्तक ॾियूं त शायदि दरवाज़ो न, पर संस अखियूं खुली पवनि। शायदि उहो ख़्वाबु जंहिंजो इंतज़ारु सालनि खां संस चपनि ते बीही रहियो आहे, अॼु ख़ामोश हुजे, छो त हूअ लावारस न आहे। हू सिर्फ़ु विसारियो वियो आहे ऐं विसारणु एतिरो आसान न आहे। जेकॾहिं ज़मीर अञा बि जहिड़ो हुजे, अञा वक़्तु आहे, अञा बि किताब छपिजी सघनि था, अञा बि तक़रीब संस अॻियां थी सघे थी, अञा बि को नौजवान अची सघे थो ऐं चई सघे थो, साईं मूंखे अव्हां वटि वेही सिखणो आहे, अञा घणो लिखणो आहे ऐं अव्हां वटां ई सम्झणो आहे। अॼु जेकॾहिं को चवे असीं अव्हां जा मक़रूज़ आहियूं, असीं अव्हां सां आहियूं, त उहो संस लाइ दवा खां बि वॾो सहारो हूंदो। जेकॾहिं को हथु संदसि हथ ते हुजे, जेकॾहिं को साथ भरियो आवाज़ संस कननि ते पहुचे, जेको संदसि लफ़्ज़नि खे वापसि ज़िंदा करे, त हूअ सिर्फ़ु ज़िंदा न, बल्कि ॿीहर लिखी सघे थो, जीअं अॻु, जीअं हमेशह। अञा देरि नाहे थी, हूअ अञा आहे ऐं इहो अञा ई सभ खां अहम आहे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लघारी। साईं मुंहिंजा अव्हीं ॼाणो था, असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त सचाई जो हीउ सफ़र कामयाबियुनि जी मंज़िल ॾांहुं रवां दवां रहे। असीं वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं वेब टीवीअ जी नशरियात पंहिंजी मदद पाण तहत हलाईंदा पिया अचूं। असीं चाहियूं था त अव्हीं असां सां हिन सफ़र में सहकारी बणिजो। अव्हीं असांजी इश्तिहारनि जी मद में मदद करियो ऐं उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो।
सिंध जो इंतहाई सुलझणो लेखक अली गुल छछर बि हादसे हथां हयाती हाराए वियो। खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदे शबीर कोरी जो लिखे थो। अली गुल छछर सिंध जे उन्हनि शख़्सियतनि मां हिकु हो जिन पंहिंजे कलम सोच ऐं हमदर्दी सां माण्हुनि जे दिलनि में जाइ ठाही। हू न रुॻो हिकु क़ाबिल साफ़ी हो पर हिकु हसास दिलि वारो इंसानु पिणु हो जेको हर वक़्तु समाज जे ॾुखनि दर्दनि ऐं हक़ीक़तनि खे उजागर करण लाइ कोशिश रहियो। अली गुल छछर जी साफ़ जो मक़सदु शोहरत हासिलु करणु न पर सचाई खे आवाम ताईं पहुचाइणु हो। हुन हमेशह बेबाक अंदाज़ में लिखियो, ॻाल्हाई ऐं हक़ लाइ आवाज़ु उथारियो। संदसि लिखणनि ऐं रिपोर्टनि में न रुॻो ॼाण हुई पर अहसास ऐं दर्द बि हो। हूअ उन तबक़नि जो आवाज़ु बणियो जिन वटि पंहिंजी ॻाल्हि चवण जो वसीलो न हो। अली गुल पंहिंजी ज़िंदगी में सादा मिलनसार ऐं नरम दिलि इंसान तौरु सुञाणप ठाही। हूअ हर कंहिं सां मुहबत सां मिलंदो हो, हमेशह माण्हुनि जी मदद लाइ तयारु रहंदो हो। संदसि ओचितो विछोड़ो उन्हनि सभिनी दोस्तनि साथियुनि ऐं पढ़ंदड़नि लाइ वॾो सदमो बणियो जेके हुनखे दिलि सां चाहींदा हुआ। अॼु बि जॾहिं संदसि नालो अचे थो त ज़हन में सचो बहादुर ऐं दर्दमंद दिलि रखंदड़ साफ़ी जो चहिरो साम्हूं अची थो वञे जेको पंहिंजे कलम सां सिंध जी ज़मीन माण्हुनि ऐं सच लाइ जदोजहद कंदो रहियो। अकबर अली दल लिखियो, इंसान जी ज़िंदगी ऐं उनजी कमाई हिकु अज़ीम इंसान जी पुॼाणी। शहीद अली गुल छछर सां असांजी मुलाक़ात न हुई पर हुनजा दोस्त असांजा भाइर आहिनि। ख़ासि तौर ते भाउ धणी बख़्श बारी जो, फज़ल खोसो, सदाम खोसो, बादल खोसो ऐं ॿिया खोड़ दोस्त जंहिंसां हर वक़्तु महफ़िलनि ऐं दावतनि में कचहरियुनि में अली गुल खे ॾिसंदा हुआसीं। ईअं लॻंदो हो त हीअ सभु सॻा भाइर आहिनि। हिननि दोस्तनि पाण में जेका गॾिजी ज़िंदगी गुज़ारी उहा ज़िंदगी अॼुकल्ह सॻा भाइर बि पाण में नथा गुज़ारनि। अली गुल जी ज़िंदगी जी कमाई साफ़ नज़र आई त हुन ज़िंदगी में ॿियो कुझु कयो न कयो, बाक़ी दोस्त भलोड़ कया जेके हुनजे विछोड़े ते उछंगारूं ॾेई रोई रहिया हुआ। हर अख आली नज़र आई। पुनहल जमाली भेटा पेश कंदे लिखियो त प्यारो अली गुल छछर बि नेठि मोकिलाए वियो। हुनजे विछोड़े ते ॾाढो ॾुखु पहुतो ऐं अंदर में अली गुल जी यादि बार बार रूह जे दरवाज़े खे खड़काईंदी रही। अली गुल संगत में माठीणीअ ख़ामोश तबियत जो मालिक ऐं ॿुधण जी सघ रखंदड़ साथी हो। कॾहिं कॾहिं त शौकत मेमण या अब्बास कोसू सां गॾु रूपा माड़ी जे लान में इंतिहा दर्जे जा बहस थींदा हुआ ऐं अली गुल मुस्कुराईंदो रहंदो हो ऐं असांजे सियासी बहस खे इंजॉय कंदो हो। जेकॾहिं जवाबु ॾींदो त उहो बि मुख़्तसर ऐं मुरकंदे ॾींदो हो। अली गुल फ़क़ीरानी तबियत ऐं कुशादी दिलि रखंदड़ इंसान हो। अक्सर मसनूई चहिरनि खां नफ़रत कंदड़ जुआन हुयो। बसि यार अली गुल ज़िंदगी जी ओचिती मोकिलाणी जीव झोरे छॾियो। अञा कचहरियूं करणियूं हुयूं। तुंहिंजे मुरकंदड़ नूरानी चहिरे जो दीदार करे अक्सर मुसाफ़िर अखियुनि खे सुकून बख़्शियूं हा पर रूह जी ताज़गी ऐं अखियुनि जो सुकून अधूरो छॾे हमेशह लाइ मोकिलाए वई। तुंहिंजी कमी हमेशह महसूसु थींदी रहंदी। राशिद रोलाक लिखियो, अली गुल छछर सच बि वरी सबर वारो कमाल जो माण्हू हो। हुन सां प्यारे शौकत मेमण जे आश्रम समेत NGO जे सॾ वारनि महफ़िलनि में खोड़ कचहरियूं हुयूं। खीर थर पार्क समेत जाबलू पट्टीअ जी वॾी ॼाण रखंदड़ समाज सुधारक हो। हैदराबाद जी थधी सड़क ते रोड हादसे में हू अस्पताल में वेंटिलेटर ते ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ी रहियो। हुनजे साह जो सॻो टुटी पियो। तमामु घणो अफ़सोस थियो। अली गुल तन मन जो साफ़ सुथरो साथी हो। अली गुल खे भेटा पेश कंदे गौतम चना लिखे थो, हूअं त हूअ मुंहिंजो ॻोठाई हो। असांजी जनम भूमि हिकु ई हुई। हू अञा बालकपिण में हो त असांजे सियासी सफ़र जो साथी थियो। उहो 90-91 जो साल हो। उन वक़्तु कोमपरस सियासत जो रोमांस हो। हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं, हिकु शहर खां ॿिए शहर ताईं सियासी कारकुन जा पंध हूंदा हुआ। 3 ॾींहंनि में ॻोठ वॾा छछर असांजी सरगर्मी जो मर्कज़ हो। जो जाम साहिब जे कहरी दौर में जॾहिं चङा भला सियासत खां बान करे भॼी विया ऐं पंहिंजो सियासी सरगर्मियूं महदूद करे छॾियूं, उन वक़्तु GSN तरक़ी पसंदि मुहाज़
जी मरकज़ी कांग्रेस बि अलीगुल छछर जे ॻोठ वॾा छछर में थी ऐं वॾा छछर जे दोस्तनि मेज़बानी कई। ईअं सियासत जो सफ़र जारी रहियो। अलीगुल खे निंढपिण खां लिखण पढ़ण जो चाह हो। हूअ सोचींदड़ ज़हन हो ऐं पार्टीअ जे वाद वीज में नित नवां राया ऐं तजवीज़ूं रखंदड़ हो। हुन वटि सियासत में ख़िदमत जो जज़्बो हूंदो हो। उन करे ॻोठ क़ाइमु थियल सखी वेलफेयर एसोसिएशन खे मुतहरिक करे उन प्लेटफार्म तां कम में अॻियां रहंदो आयो। जंहिं दौर में असां शुरूआति कई उन वक़्तु न मोबाइल इंटरनेट ऐं जदीद ज़माने जूं सहूलियतूं ॼाण जा वसीला बि महदूद हुआ। उन उंदाही वारे दौर में अलीगुल राय ॾिनी त इलाइक़े जे मसइलनि खे उजागर करण लाइ का 15 वार अख़बार जारी कजे। असां ॿिनि माण्हुनि गॾिजी उन कम जी शुरूआति कई ऐं जियापो नाले 15 वार अख़बार जो पहिरियों परचो आणे वियासीं। पोइ उन सफ़र में शौकत मेमण बि असां सां अची सहिड़ियो। ईअं जियापो अख़बार मांझंदि जामशोरो ऐं कोटड़ीअ जे 15 वार वॾी अख़बार थी उभरे, जंहिंमें न रुॻो इलाइक़े जे मसइलनि ते लिखियो वेंदो हो पर गॾोगॾु सिंध जे क़ौमी मसइलनि ऐं क़ौमपरस्त सरगर्मियुनि खे निमाया करे पेश कयो वेंदो हो। ईअं अलीगुल छछर हिकिड़ो सरगर्म किरदारु थी रहियो ऐं सदाईं जुस्तजू में हो। संदसि सियासत जो सफ़र असांखां धार थियो पर हुन कॾहिं बि दोस्ती जो रस्तो धार न कयो। हुन जंहिं सियासी रस्ते जी चूंड कई पर अॻिते हली खेसि इहो अहसासु थियो त उहो हुनजी ग़लती हुई। पर पोइ चयाईं यार गौतम हाणे ज़हन ज़मीर अव्हां सां गॾु आहे। वक़्तु मिलियो त वरी साथ में जुड़िबो। पर वक़्तु खेसि विथी न ॾिनी। हुन आख़िरी भेरो संस मौत खां कुझु ॾींहं अॻु फ़ोन कई किथे आहीं मुंहिंजे ॻोठु हैदराबाद कॾहिं ईंदे। मूं खेसि चयो जल्द अचिबो। कहिड़ी ख़बर त संदसि उहा काल आख़िरी हुई ऐं हाणे हैदराबाद उन ॾींहुं वञणो पवंदो जॾहिं पाण बिस्तरे ते हूंदो। चाहींदे बि खेसि ॾिसी न थे सघियसि जो डॉक्टरनि जे सख़्तु मन थियल हुई। मुलाक़ात बसि उन ॾींहुं ICU जे वार्ड अॻियां वेंदे के कलाक गुज़री विया। संदसि माइट दोस्तनि जी अच वञ जो सिलसिलो जारी हो। कंहिं महिल आशिक़ भट्टी आयो, कंहिं महिल अमीन मलाह, पुराणो साथी अरबाब दस्ती बि अची पहुतो। ख़ुदारीनो खोसो सारंग खोसो मूंखां अॻु मौजूदु हुआ। साईं हैदर मलाह, ख़ुदाबश दरस, मोहम्मद अली अबड़ो बि आया। मोहम्मद ख़ान अबड़ो, शौकत मेमण, अहमद मलाह समेत काफ़ी दोस्तनि जो तइदादु उन ओसिड़े में हो त मन का चङी ख़बर मिली पवे। हाणे हू परे हलियो वियो, न मिली सघंदो। बसि संदसि यादूं रहंदियूं। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब छे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक अलीगुल छछर खे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन